بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الخلائق أجمعين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين. أما بعد، فقد قال الله تبارك وتعالى في قرآن مجيد: بسم الله الرحمن الرحيم. إنما يخشى الله من عباده العلماء إن الله عزيز غفور. नाज़रीन मुहतरम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन किराम, ॿी नशिस्त में तव्हांजे साम्हूं तारीख़ उलमा जे मौज़ू सां गॾु हाज़िर ख़िदमत थिया आहियूं। पहिरीं नशिस्त में बयानु कयो हुयोसीं त इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन कुझु वसीयतूं हज़रत कुमैल खे कयूं हुयूं। उन्हनि मां मुख़्तसर करे ॿिनि रिवायतुनि जी तरफ़ ईंदासीं त कहिड़ियूं रिवायतुनि, उलमा जा मुराद छा आहिनि, छो जो जेका मूं आयत पढ़ी आहे ज़रूरी थो सम्झां त उनखे बि थोरो वाज़े कजे। त हज़रत कुमैल खे इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम वसीयत कंदे फरमाइनि था: ए कुमैल, यादि रख त इल्मु हिकु अहिड़ो फ़रीज़ो आहे जंहिंखे अंजाम ॾियणु ज़रूरी आहे, ऐं इल्मु माल खां बहितर आहे, छो जो इल्मु तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो ऐं तूं माल जी हिफ़ाज़त कंदे। ऐं इल्म खे ख़र्च करण सां, इल्मु ख़र्च कबो त उहो वधंदो आहे, इल्मु ख़र्च करण सां वधंदो आहे, ऐं माल ख़र्च करण सां घटिबो आहे, ख़तमु थींदो आहे। ऐं इल्मु हाकिम आहे ऐं माल महकूम आहे। ऐं इल्मु जमा करण वारा मुर्दा हूंदा आहिनि, लेकिन वल उलमाउ बाक़ून मा बक़ियत दहर। ऐं उलमा एसी ताईं बाक़ी रहंदा आहिनि जेसी ताईं ज़मानो बाक़ी आहे। आयानुहुम मफ़क़ूदतुन, उहे असांजे नज़रुनि खां ओझल हूंदा आहिनि, लिकियल हूंदा आहिनि। जॾहिं उहे मरी वेंदा आहिनि असांजे नज़रुनि खां ओझल हूंदा आहिनि, लिकियल हूंदा आहिनि, लेकिन व अमसालहुम फिल क़ुलूब मौजूदतुन, लेकिन उन्हनि जूं तस्वीरूं असांजे दिलनि में बाक़ी रहंदियूं आहिनि। अज़ीज़ान गिरामी, जेका मूं आयत पढ़ी आहे, 6 इमाम खां उसूल काफ़ी में रवायत मौजूदु आहे त 6 इमाम खां कंहिं पुछियो त हिन आयत मंझां कहिड़ा उलमा मुराद आहिनि, त 6 इमाम फरमाए थो: इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, यानी बिल उलमा मन सद्दक़ फ़िअलुहु क़ौलहु। इन मंझां मुराद उहे उलमा आहिनि जंहिंजो फ़िल उनजे क़ौल जी तस्दीक कंदड़ हुजे। वमन लम युसद्दिक़ फ़िअलुहु क़ौलहु, ऐं जंहिंजो फ़िल उनजे क़ौल जी तस्दीक न करे, फ़लैस बिआलिमिन, त उहो आलिम न आहे। हिकिड़ी रिवायत एहतजाज तिबरीसी में इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम खां मनक़ूल आहे। इमाम अलैहिस्सलाम उलमा जी फ़ज़ीलत जे बारे में फरमाइनि था: क़यामत जे ॾींहुं उहो आलिम दीन जंहिं असांजे शीयनि जी तरबियत कई, तालीम ॾिनी, उहो क़यामत जे ॾींहुं हिकु ताज, नूरानी ताज सां गॾु मशहूरु थींदो, ऐं उन नूरानी ताज जी रोशनी तमामु मैदान हशर में पखिड़ियल हूंदी, ऐं उन ताज जी रोशनी जी शुआऊं 3 लख साल जी पैदल मुसाफ़त ताईं पहुचंदी। ऐं जेके बि उन जा शागिर्द हूंदा, उहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हिकु उन्हनि खे जन्नत में मक़ाम अता कंदो, पंहिंजे उस्ताद मतिलबु उलमा आलिम दीन सां गॾु उन जन्नत में रिहाइश अख्तियार कंदा। नाज़रीन मोहतरम, इमाम अलैहिस्सलाम जी जेका रिवायत आहे, इन फरमान मां अचो त उन जी तरफ़ तवजो ॾियूं त इमाम अलैहिस्सलाम जेको चयो आहे 3 लख साल जी मुसाफ़त ताईं आलिम जे ताज जी रोशनी वेंदी,
त अॼु जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसूं त असां मसलन करबला वेंदा आहियूं नजफ़ खां, नॉर्मल हिकिड़ो इंसान हिकु ॾींहं में 30 किलोमीटर सफ़र करे सघे थो अंदाज़न। हाणे 30 किलोमीटर करे सघे थो हिकु ॾींहं में, त असां 30 किलोमीटरनि खे साल जे ॾींहंनि जे हिसाब सां 360 सां ज़रब ॾींदासीं, ऐं 360 सां जॾहिं ज़रब ॾींदासीं त नतीजो ईंदो 10,800 किलोमीटर। ऐं जॾहिं असां 10,800 किलोमीटर खे हिसाब कंदासीं 3 लख, त उन जो जेको नतीजो ईंदो तक़रीबन 3 अरब 24 करोड़ किलोमीटर थींदो। नाज़रीन किराम, ही आहे उलमा आलिम दीन जे ताज जी रोशनी एतिरी वेंदी ऐं उन उलमा जी फज़ीलत छा हूंदी ख़ुदा बहितर थो ॼाणे। उन उलमा मंझां शेख मुफ़ीद ऐं शेख सदूक अलैहि रहम बि आहिनि। इंशाअल्लाह अॻिली निशस्त में बयानु कंदासीं उन जी फज़ीलत। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।